मुंहिंजा जेके रहज़न वारनि सां मसइला आहिनि तव्हां पहिरियां उहे हल कयो। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी मुराद, ना ई मां रहज़न वारनि जो कमदार आहियां ऐं ना ई वरी मां उन्हनि खां डिॼां थो, पर उन्हनि बि त इन ई धरतीअ में जनमु वरितो आहे। इन करे ई त मां चवां थो त सभु धरती धणी हिकु बणिजी वञे, पोइ ई असां पंहिंजा हक़ वठी सघूं था। तोखे वापसि वञिणो पवंदो, हिते रहण जो इहो तरीक़ो न आहे। ॿियो को बि तरीक़ो मुंहिंजा सोट ऐं मुंहिंजो भाउ न सम्झंदा। मां तोसां वाइदो थी कयां त हितां तोखे महफ़ूज़ हथनि में ॾेई ख़ैरनि सां तोखे रवानो कंदासीं, ऐं उन खां पोइ मां पाण तुंहिंजे घर अची तुंहिंजे माउ पीउ ऐं तुंहिंजे भाउ खां तुंहिंजे रिश्ते जी घुर कंदसि। छोटो मां मञा थो त मंसूर ख़ान असांजी चङाई जे बारे में थोरो घणो ज़रूरु सोचियो हूंदो, पर उनजो असल मक़सदु इहो हुयो त छोकिरी खे पाण वटि वठी वञे, ऐं उहो उन मक़सद में कामयाबु थियो। जे छोकिरी वापसि करे तो ठीकु आहे, न त पोइ तव्हांखे हलणो पवंदो। छोकिरी त हुनखे हर सूरत में छॾणी पवंदी, पर हुनजे मोट में उहो वॾा शर्त रखंदो। इन करे मंसूर ख़ान जे कंहिं बि शर्त खे क़बूलण जी का बि ज़रूरत न आहे। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।